दुनिया जे तख्ते ते उहे इंसान जिंदा छड़िया जेके बेड़े में हा, जेके बेड़े का बाहर हा, सब हलाक थी गया। यानी नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो बेड़ो निजात जो मायार बणियो। हाणे हजरत इमाम मालिक फरमाइन था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत निजात जो मायार आ। जंहिंजे वजूद जे अंदर आमिना जे लाल जी सुन्नत हूंदी, हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हूंदी, उन इंसान के गोया के बेड़े में सवार कयो वेंदो निजात वारे में। जंहिंजे वजूद जे अंदर, जंहिंजे उथणी वेहणी में हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो न हूंदो, उहो इंसान नाकाम थी। तंहिंजे करे अज़ीज़ो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खां सवा कामयाबी न आहे, कामयाबी न आहे। दुनिया जा जेके तरीक़ा आहिनि बहरहाल तरीक़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कामिल अकमल ज़िंदगी जे जंहिं बि शोबे ते अवा हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हलंदा तो उते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो मिलंदो। इंसान वापार तिजारत करे तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते अदब एहतराम सिखारियो। हिकिड़ो दफ़ो मदीने में बरसात पई, पोइ एॾो मींहुं वसी पियो, कणक जो वापार कंदा हा, अॻे खुलियल कणक रखंदा हा। पोइ हिकिड़ो वापारी जंहिं मींहं जे पवण जे करे कणक आली थी हुयसि, जेका आली कणक हुयसि उहा अंदरां कंहिं, जेका सुकल हुयसि उहा मथां कंहिं। पोइ सुबुह जो वापार बाज़ार में कंहिं हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन अमर जी ख़बर पई। पाण फरमायूं मन गशना फलैस मिन्ना, जेको इंसान वापार तिजारत में ठगी ऐं धोखो करे तो उहो मां मोहम्मद जी उम्मत बणा। तंहिंजे करे अज़ीज़ो, हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खां सवा कामयाबी न आहे। दुआ है रब करीम अवां असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत सां वाबस्तगी नसीब फरमाए। रब करीम अवां असांखे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो आशिक बणाए। अहिड़ा आशिक थियूं जो असांजे वजूद मां हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि जी खुशबू अचे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।